बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुर्गीअ जा हॾा धोई साफ़ु कंदासूं। हिकिड़े पासे चूरो चांवर असां भिॼाए रखिया आहिनि ऐं दाग बचण लाइ देॻड़ीअ में विझी छॾियो आहे। बसर जो दाग असां गहरो नासी रखंदासूं। पोइ उन में असां जेके मुर्गीअ जूं खंभड़ियूं, पासीरियूं ऐं निरगट आहिनि उहे चङी तरह भुञंदासूं। उन में शामिलु कंदासूं थोरी कुटियल थूम ऐं कुझु ख़ुश्क मसाला, मसलन लौंग, दालचीनी, अछो जीरो, पीठल धाणा, ॻाढ़ा मिर्च, हेड ऐं लूणु। इन्हनि मसालनि सां गॾु असां मुर्गीअ खे चङी तरह भुञंदासूं। शामिलु कंदासूं गिदामिड़ी, टमाटो ऐं साओ मिर्च। पोइ जेतिरा चांवर आहिनि उन खां ॿीणी मिक़दार खां बि वधीक असां पाणी शामिलु कंदासूं। जॾहिं पाणीअ खे टहिको अचे त उन में असां शामिलु कंदासूं पटाटो कटियल। अगरि तव्हांखे न आहे पसंदि त न विझो। पोइ शामिलु कंदासूं भिगल चांवर ऐं तेज़ बाहि ते पचण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं चांवरनि जो पाणी ख़ुश्क थी वञे पोइ ढके असां 10 मिंट चांवरनि खे दम ते छॾे ॾींदासूं। तक़रीबन 10 मिंटनि खां पोइ तयारु आहिनि असांजा हॾे भत चांवर। लाहे प्लेट में विझंदासूं। सलाद ऐं रायते सां गॾु ॾींदासूं। हॾे भत असांजे सिंधियुनि जो पसंदीदा।